नई राह ॾेखार, पर उहा राह ॾेखार जंते तो नेमत कई आहे, इनाम कयो आहे, उन्हनि शख़्सनि वारी मूंखे वाट ॾेखार। सम्झ में आयो ॻाल्हि कान्हे? पोइ ते मोटियायूं मौला, पोइ अले कहिड़ा इंसान थी चवंदा त सभिनी ते नेमतूं आहिनि, ख़ुदा फरमाता आहिनि सभिनी ते, पर जन ते नेमतूं आहिनि उहे ही आहिनि कहिड़ा? फौलाइक मअल्लज़ीन अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदा वस्सालिहीन वहस्न उलाइक रफ़ीक़ा। कुरान चए थो जन ते नेमत कई अथनि उहे ख़ास बादान, उन्हनि में पहिरीं जमात आहे नबियनि जी, ॿी जमात आहे सिद्दीक़नि जी, ॿी जमात आहे शहीदनि जी, ऐं चोथीं जमात आहे अल्लाह जे वलीअनि कामिलनि जी। अल्लाहु अकबर। हाणे हेॾे वारे तवजो कजो, अलाह साईं तव्हांखे नबियनि मां बि उहो नबी ॾिनो जेको सभिनी नबियनि जो सरदार आओ न। ख़ुदा असांखे हज़रत नूह जो उम्मती करे हुनजी मर्ज़ी हुई, हज़रत मूसा जो उम्मती करे हुनजी मर्ज़ी हुई, हज़रत ईसा जो उम्मती ईसाई करे हुनजी मर्ज़ी हुई, यूसुफ याकूब इसहाक वाला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम कंहिंजो बि उम्मती करे आ ख़ुदा जी मर्ज़ी, पर ख़ुदा थोरो कयो जो मूंखे मोहम्मद जो उम्मती कई। कहिड़ो नबी ॿुधायां बेटा, इहो जी तारीफ़ थो करे त मुंहिंजो नबी कहिड़ो आहे। जोड़े जोड़े जी पाण खे पुरवार हाथी हामी हाशमी सरदारे सरदार, हाथी हामी हाशमी सरदारे सरदार, सुए साबन सथ में मज मस्जिद मणियादार, चारे कन्या चौधार वाहे का गाहदी बसी। माना असांखे नबी मिलियो, नबी जो सरदार चयो सुभान अल्लाह। मां सभिनी जो सरदार आहे न, सभिनी खां आला आहे न, सभिनी खां उत्तम आला हज़रत जो हिकिड़ो शेर आहे, गॾिजी पढ़ाईंदो त तव्हांखे मज़ो अची वेंदो। सबसे आला मिली जुली पढ़ो त मदीने वारो तव्हांखे ॾिसे पियो। सबसे आला सबसे जो नबी कहिड़ो? खल्क से औलिया औलिया तेरी सुन। ख़ुदा इन ख़ल्क में पहिरीं वलियत भला कया, वरी वलियत खां भला रसूल पैदा कया आओ न। पर खल्क से औलिया औलिया खल्क से औलिया औलिया से रसूल और रसूलों से आला हमारा नबी, सबसे आला हमारा नबी। कह दो कौन देता है देने को चाहिए,
मोहम्मद जड़ो सखी पैदा ही कोन थींदो। कौन देता है देने को तू चाहिए, देने वाला है सच्चा हमारा नबी, सबसे आला हमारा नबी। अञा ॿी ॿोली ॿुधायां ॾाढा ख़ुशि थींदो अहिड़ो नबी तोखे मिलियो त भाग थी वेंदे। कसम अथई ख़ुदा जो सच ॻाल्हि आहे। अॻे उम्मती गुनाह कंदो त नबीअ जो ॾींहं जो दरवाज़े ते लिखी ॾींदो होसि, राति जो हे ज़ानिया, हे शराबिया, हे चोर, हे कूटिया। पर जे अञा ख़ुदा कामिल न हुयो तव्हांजी शक्ल बदिलजी वेंदी। फकूनू क़िरदतन ख़ासिन, बादर भोला सूर बदिलजी वेंदा। पढ़े मुस्तफा जा एहसान करे लखे गुनाह कयो थी तरह बि मोहम्मद ढक ढके छॾी। अहिड़ो नबी मिले त भाग थी वेंदे। हिकिड़ो दफ़ा ग़ुलाम नबी मैसर चओ सुभान ॿुधो था मैसर ॾिठो बि हुयो साचड़ो हूंदो वीचारो मूंखां दिलड़ी हूंदी हुअसि। मागे चयो माण्हू पने अकल तुम्हारे अच्छा वाह मुशरक मैसर रुबा हुजूर जो नातियो नातियो हुजूर खे अदा सां मिलायो अथई, कॾहिं अलाह जो हमद ॻायो अथई। मां चवंदा अदा आओ हमद ॻायो आहे, किथे ॾे ॻायो अथई? चई मां ॿुधायो मां ओ बाज भरिया बानन ते तुझी कावड़ कीअं ठही सघंदी, ओ बाज भरिया बानन ते। हथ में खणी सुभाणे चए थो त ख़ुदा जो कसम आहे कॾहिं कॾहिं हम तो चवंदो ई बाक़ी रुगो नातियूं। मां चयो त हाओ मूंखे कावड़ थी, मुंहिंजो हाओ नातूं घणियूं ॻाईंदो आहियां, इन जे करे जो मूंखे ख़ुदा मुहम्मद जे सदके में ऐं वाकई महबूब न चयां त अॻे त माण्हू पितर पूॼींदा, पथरनि खे अलाह सम्झंदा, के सिज जी पूॼा कंदा, असांखे त ख़ुदा मुस्तफा जे सदके में मिलियो। हिकिड़ी नात ठाहियमि न तव्हांखे ॿुधायां कहिड़ी ठाही। चओ सुभान अल्लाह। ॾियो मुबारक मिड़ई मूं गुनाहगार खे, यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। गॾु पढ़ाईंदा हाँ खरी कोन ॾियो मुबारक मिड़ई मूं गुनाहगार खे, यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। प्यार मिलंदो मूंखे आसरो ई न हो, पर प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। जॾहिं मां सम्झो त मां गुनाहगार आहियां, भरियल गुनाह छा, झोलियूं भरियल सीनूं भरियल गुनाह में करो, मूंखे केरु क़बूल कंदो, हर को तड़े छॾींदो, छो त हर को चङे जो आकुरे जो केरु कोन्हे। पर जॾहिं निगाह कयमि मदीने वारे साईं ॾे अहिड़ो प्यार मिलियो जहिड़ो कॾहिं ॿिए हथां मिलियो ई कोन हूंदो। वरी चयो ॾियो मुबारक मिड़ई मूं गुनाहगार खे, यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। प्यार मिलंदो मूंखे आसरो ई न हो, पर प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया।
के नबी बि अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर आओ न चओ सुभाण ख़ुदा चयो त पहिरीं जमात आहे नेमत वारनि इनाम वारनि जी उहा नबियनि जी जमात आहे कंहिंजी साध्या चओ ऐं ॿी जमात आहे सिद्दीक़नि जी न सुभाण अल्लाह चए कंहिंजी हाणे मारे तवजो सां निहार जा सिद्दीक़ दुनिया में पैदा थींदा थियनि पिया थींदा रहंदा पर हेॾे मूड़े ॾिस ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजे महबूब जी उम्मत त छा पर तमाम नबियनि जे उम्मत में बि अबू बकर सिद्दीक़ जहिड़ो सिद्दीक़ कोन थियो अब समझो ना मुंहिंजी ॻाल्हि अबू बकर सिद्दीक़ मञींदा आहियो मां 30 दफ़ा मदीने शरीफ़ में ज़ियारत कई आहे त अबू बकर सिद्दीक़ मिठे मोहम्मद साईं कहिड़ो अबू बकर सिद्दीक़ ये साॻियो मैसर करे थो क़ुरान बि ॿुध मैसर إذا خرجه الذين كفروا ثاني اثنين إذ هما في الغار قرآن إذ يقول لصاحبه لا تحزن إن الله معنا तू गार में अबू बकर जे झोलीअ में अबू बकर बहुत विछाई कपड़ा पाड़े छॾियई सोराख़ बंदि करे गार साफ़ करे फोटो विझी मदीने वारा हाणे मुंहिंजी झोलीअ में तोखे निकिरे हुई छा मुस्तफा अबू बकर इंतज़ार में हुयो काफर पेर खणी ते रंग ॾिया चिता गार जे मथां बीठा मां ख़ुदा उन गार जे मथां उन वक़्तु कोरीअड़े खे चयो त ताज़ जार वरी जार में ताक़त ई कान हूंदी हेतिरी भूगल डोड़ामी वञे उन जार में ताक़त दोहा कोट जहिड़ी पैदा कयमि को कबूतर खे चईंदे न थी वई अना अबू बकर सिद्दीक़ रखियो त मथां काफ़र बीठा आहिनि आख़िर मां मींहुं वसी पियसि त उहो हेठि निहारियऊं त बि मुंहिंजे दिलि भर मदीने वारे खे ईंदा तलवारियूं खयो आया आहिनि मारींदा पंहिंजो रुख मुंहिंजा मदीने वारा हुनखे दुख थियो रोअण लॻो मां जिबरील खे मोकिलियो वञ मुंहिंजे मदीने वारे खे चयो त पंहिंजे दिलि पर अबू बकर खे चए त दुख न कर ख़ुदा मां मोहम्मद सां बि गॾु आहे अबू बकर तोसां बि गॾु आहे चइबो त सिद्दीक़ बि असांखे अहिड़ो मिलियो जो कंहिंखे चओ सुभाण अल्लाह तॾहिं मैसर चयो महबूब मिठे जे यारनि जी असां बोल लधी पाक गली अखड़े ते रखे असां चुमंदा आहियूं अबू बकर उमर उस्मान अली अॻिते ॿुधा ओ इन सारी दुनिया जे दरते सिद्दीक़ जो सामी कोने को तुझे अक़ीदो आहे या न हथ मथे खणा सही या न अबू बकर सिद्दीक़ जो सामी कोने सिद्दीक़ जे पहिरियों नंबर मिलियो
सॼे नबीअनि में नबी मिलियो तॾहिं हा न मदीने वारो कहे ईअं न। हाणे अॻिते हल ईद मां आहे वशहदा शहीदनि जी असांखे शहीद कई मिलिया कई मुंहिंजे मुस्तफा जा उम्मती शहीद थींदा रहंदा पर शहीदनि जो सरदार मुंहिंजो मुर्शिद इमाम हुसैन अथई ओ बि अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया चओ सुभाणे अल्लाह। आओ न जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो त मदीने वारो चवंदो त मुंहिंजी न्याणी ख़ातून जन्नत इमाम हुसैन जो चोलो रत रंगियल खयो ईंदी इमाम हसन जो चोलो ज़हर आलूदा खणंदी पोइ अल्लाह फरमाईंदो त मला जिब्रील दुनिया में ऐलान कर क़यामत में त सभु कंध झुकाए सॼी दुनिया कंध झुकाईंदी छाजे लाइ जो ख़ातून जन्नत ख़ुदा जी दरबार में दायां ऐं चवंदी मौला बेटी तेरे रसूल की फरियाद लाई है मारा है तेरे लाल को मौला दुहाई है मुंहिंजो मदीने वारो पहिरें उघाड़ो ईंदो वारे निहार जा न लेण पाक न पाचल डुकंदो ईंदो हिकिड़े में हथ में इमाम हुसैन खे ॿिए हथ में इमाम हुसैन खे ओ मुंहिंजी बचड़ी ख़ातून जन्नत दाहिन ओ हुसैन हसन असां कड़ी कुर्बानी सां ॾियो नाना तूं राज़ी थी असां दुआ था घुरूं मौला असांजे खून जे सदके में मुहम्मद जी उम्मत बख़्शे ॾे। अबा वली असां सब सोन सब नूर सब वली भलारा सब असांजा साईं पर यार एॾे मुॾे होर जा वलियन में सरताज जीअं नबियन में मोहम्मद जीअं वलियन में मुंहिंजो दस्तगीर आहे। सही ॻाल्हि आहे मञीदा हो दस्तगीर खे जेको न मञीदो त टंगू फिरे थो आओ न दस्तगीर वॾी मौलाना रूमी जलालुद्दीन थो फरमाए दरमियान में औलिया मोहम्मद दरमियान अंबिया मुंहिंजो गौस आज़म पीराणे पीर जनाब दस्तगीर वलियन में ये शानदार जीअं नबियन में मदीने वारो शानदार आहे। खुद पाण था फरमाइनि पाण हाजी साहब पाण फरमाइनि रात जॾहिं मां मिंबर ते वाइज़ कंदो आहियां त हिकिड़ो दफ़ो चवंदो आहियां अल्हम्दुलिल्लाह बोली खुद को पढ़ना मिंबर ते मां तव्हांखे मां चवंदो आहियां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हिकिड़ो दफ़ो चवां वरी 10 मिंट चओ थो वरी 10 मिंट गुज़रण वरी चवां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वरी वरी मुंहिंजो हौसलो अल्हम्दुलिल्लाह चवे त 40 फुट ज़मीन खां मथे अदानो सुभान अल्लाह आओ न मुरीदन जो क़िबला के भला तव्हां आयो साहिब करामत था ॾेखारियो पर रोब थे माण्हुनि जे मथां पाण फरमायो न मूंखे मदीने वारे मुंहिंजे रब रोब त अॻे ई ॾिनो आहे कंहिंखे ज़रूरत न आहे तव्हां अब्दुल कादर जीलानी जे अॻियां कंधु खणी सघे पर
जरे बात भाई दफ़ो चवंदो आहियां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन तेरे पूरी कायनात में जेतिरा ज़िंदा वली आहिनि उहे रड़ियूं कंदा आहिनि ओ पीरनि जा पीर 5 मिंट तरस असां तुंहिंजे दरबार में पहुची तुंहिंजो वाइज़ ॿुधंदासीं मां इंतज़ार कंदो आहियां अची वेंदा हो वरी मां चवां दफ़ो अल्हम्दुलिल्लाह त ख़ुदा जो कसम आहे जेके कब्रुनि में आदम खां वठी हज़रत मौत वारी फरमाईंदा मुंहिंजे दौर ताईं वली कब्रुनि में आहिनि उहे कब्रुनि मां दाहूं कंदा आहिनि पीराने पीर थोरो तरस कब्रुनि मां निकिरी असां बि तुंहिंजे वाइद में ईंदासीं जरे टियों दफ़ो चवंदो आहियां अल्हम्दुलिल्लाह त जेके रिजालुल ग़ैब आहिनि उहे अहिड़ा वली आहिनि जेके पूरी कायनात जबल उनजे परियां जेके वली ड्यूटियुनि ते बीठा आहिनि सुम्हंदा आहिनि खाईंदा कंदा बीठा हूंदा आहिनि उहे रड़ियूं कंदा आहिनि उहे असांजी ड्यूटी आहे अची नथा सघूं मथे थी त तुंहिंजो वाइज़ बि ॿुधूं तुंहिंजी ज़ियारत अबा अहिड़ो कामिल पीर मिलियो अथई जेको चए थो त मूंखे रब करीम जो कसम क़यामत ताईं जेको मुंहिंजे तरीक़े में कादरी में दाख़िल थींदो जेसि ताईं उहो जन्नत में न वञे मां सुभाणे जन्नत में न सुभाणे मुरीदी ला तख़फ़ अल्लाह रब्बी अतानी रिफ़अतन मिलकुल मनाली मुरीदी ला तख़फ़ माशिन फन्नी अज़ूमुन कातिलुन दल किताली मुरीदी हिम वतब वश्ता वगन्नी वफाल मा तशा फल इस्वाली जदों मुंहिंजा मुरीद ख़ौफ़ न कजा क़यामत जे ॾींहुं मां तुंहिंजे लाइ वेठो आहियां पर रुॻो दामन न छॾिजा ख़ुदा जी कुदरत जीलानी सीर जी फोटो दरगाह आलिया सैयद हाजी हुसैन शाह जीलानी करूंबी वारो उनजे दरगाह जो गादी नशीन जंहिं 14वीं सदीअ में मुअल ज़िंदा कयो अल्लाह अकबर